जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं सिंध जे तारीख़ी शहर रोहिड़ीअ में हज़रत सूफ़ी फ़कीर कादिर बख़्श बेदिल जे दरगाह ते। फ़कीर कादिर बख़्श बेदिल साईं जी विलादत 1231 हिजरी मुताबिक़ 1815 ईस्वीअ में रोहिड़ीअ जे रहवासी फ़कीर मोहम्मद मोहसिन जे घर में थी। बेदिल साईं जो मुकमिल नाम अब्दुल कादिर फ़कीर कादिर बख़्श आहे। साईं जा तख़ुल्लुस बेदिल कादिर तालिब ऐं संदसि जो लक़ब रोहिड़ीअ जो झंडो आहे। फ़कीर कादिर बख़्श बेदिल सिंधी, सिराइकी, उर्दू, फ़ारसी, हिंदी ऐं अरबी ॿोलियुनि में शाइरी कई, जंहिं सबबु अॼु बि हू हिंद ऐं सिंध में मशहूरु आहे। बेदिल साईं जे शाइरीअ जा कुल किताब 36 ॿुधाया वञनि था, जिन में 24 शाया थियल ऐं 12 अणछपियल आहिनि। साईं जन जी मशहूरु कलामनि में आबदा परवीन जो मशहूरु सिराइकी ॿोल चलोरी सैया चर्चा वेखें आप चमन में आया आया, सिंगार अली सलीम जो केहा यार प्रेम लगाया वे सुतियां नू आण जगाया वे, उस्ताद वहीद अली खान जो गायल लुट ॾिती आई दिल साड़ी हुण क्यों करेंदा माणा, क्या खां कहंदे अबू बेनियाज़ी यार दी ऐं इश्क लगा तदबीरां चुकियां अकुल दगिया अख्तियारो सैया। अहिड़ीअ तरह मरहूम अलन फ़कीर वज़ीर अली शाह जे आवाज़ में गायल सिंधी ॿोल पाण तो पैदा कयो किन मूं चई इंसान कर, घुर्ज हुई तोखे घणी किन मूं चई एहसान कर। बेदिल साईं जन ॿोलियुनि जा साहिब दीवान बाकमाल शाइर आहिनि। बिरह जो बार खणण आशिकनि बहादुरनि जो कमु आहे। जहिड़े तहिड़े जे वित ऐं वस खां घणो ओखो ऐं अणांगो आहे, पर इश्क खां सवाइ जीअण बि अजायो आहे। बेदिल साईं मारिफत जी मंज़िल ते पहुचण लाइ तन खे ॾाढा तसिया ॾिना आहिनि ऐं वॾा जश्न कया आहिनि। वॾियूं तकलीफ़ूं ऐं सख़्तियूं सिर ते सठियूं आहिनि। ख़ौफ़ ऐं ख़तरा इलाही सेर ऐं सफ़र जूं सैयतूं बि सिर ते खयूं आहिनि। पाण रियाज़तूं बि कयाई त चिला बि काटियाई। अहिड़ी रीति इश्क जे मथां ऐं ॾाके ते पहुचण लाइ पंहिंजे जीअ खे जफ़ाऊं बि ॾिनाई, छो त जेसिताईं जीअ खे जफ़ा न ॾिबी कशाल न कबा त मंज़िल बि न मिलंदी। इश्क जी चोटी निहायत उतां ई आहे। उन चोटीअ ते चढ़ण लाइ घणनि ई बहादुरनि सिर जी बाज़ी लॻाए इहो मैदान मारियो ऐं मल्हायो आहे, लेकिन केतिरा ई इहा चाढ़ी चढ़ी न आहिनि सघिया। फ़कीर कादिर बख़्श बेदिल फ़कीरी तबियत रखंदड़ दरवेश सिफ़त इंसान हो। पाण कॾहिं बि कंहिं सां ॿाड़ो न ॿोलियाई ऐं न ई वरी को कंहिंखे ॾुख ॾिनाई। सभिनी सां प्यार ऐं मुहबत वंडियाई। पाण रंग नस्ल ज़ात पात मज़हब ऐं मिलत खां बेज़ार ऐं कोहीं दूर हो। खेसि इंसानियत जी परख पूर्ण हुई। इंसानियत खे सम्झण जी पंहिंजे कलाम में जा बजा प्रचार कई अथाई। बेदिल साईं बका वारी ज़िंदगी हासिल करण में ॾींहं राति रिधल रहंदा हुआ। पाण मज़हब वारे क़ैद खां बेही लातालुक आज़ाद ऐं हमेशह होशियार हूंदा हुआ। अहिड़ीअ तरह हू वहदत जो नगारो बि बेबाक थी वॼाईंदा हुआ। साईं जन जा सोहबती रोहल फ़कीर सानी, फ़कीर नानिक यूसुफ, फ़कीर मोहम्मद सलाह, बेदिल साईं जा मजाज़ी महबूब करमचंद, ग़ुलाम अहमद काज़ी, पीर मोहम्मद, साईं जन जो सैर सफ़र, सेमण, झोक, भिक्षा, दराज़ा, बिरयालो, पांवारी, शिकारपुर, तजल शरीफ, थरड़ी, बकार, अरोड़, सखर ऐं बखर। बेदिल साईं जो ज़ाहिरी मुर्शिद सैयद मीर जानला शाह सानी, साईं खे बातनी फैज़ हज़रत लाल शहबाज़ वटां मिलियो। साईं जन जो ख़ासि ख़िदमतगार सुलेमान फ़कीर मीरबर हो। बेदिल साईं जी रूहानी ऐं इरफ़ानी उॾाम शरीयत, तरीक़त, हक़ीक़त ऐं मरफ़त मंज़िलुनि जा सैलानी, बाकमाल आरिफ़, सालिक, इश्क जा इमाम ऐं रिंदनि जा रहनुमा हुया। बेदिल साईं विसाल तारीख़ 16 ज़ुल्क़द 1299 हिजरी मुताबिक़ 15 जनवरी 1873 ईस्वी ॾींहुं ख़म्स वक़्तु फजर। कुझु ॾींहं अॻु साईं जो 153 सालियानो उर्स थी गुज़रियो। सालियाने उर्स जे पहिरें ॾींहुं चादर चाढ़ी वेंदी आहे, ॿिए ॾींहुं फ़ुक़राई महफ़िल ऐं टें ॾींहुं बेदिल ऑडिटोरियम हॉल में अदबी कॉन्फ्रेंस थींदी आहे, जंहिंमें सिंध जा नाले वारा शाइर ऐं फ़नकार शिरकत कंदा आहिनि। बेदिल साईं जो सालियानो उर्स 14, 15, 16 ज़ुल्क़द ते रोहिड़ीअ में थींदो आहे ऐं हर महीने 21 जी राति सूफ़ियानी महफ़िल पिणु थींदी आहे। कैमरामैन काशिफ़ अब्बासी सां गॾु ज़ुल्फ़कार मलह, काश न्यूज़ सखर।